जय झूलेलाल। मुंहिंजो नालो ज्योति विशनानी आहे ऐं मां हिकु शेफ़ आहियां। अॼु मां वीडियो शूट करे रही आहियां स्टोरीज़ ऑफ सिंध पार्टीशन सीरीज़ जे लाइ, जंहिंजे लाइ मां जेके रेसिपीज़ ठाहियूं आहिनि हुन जे बारे में बि मां ॻाल्हाईंदमि। सिंध हिकु अखर ॿुधी करे ईअं लॻंदो आहे कि हिकु असांजी जेकी लैंड, असांजी विछड़ियल जेकी धरती, जेके असांजा पूर्वज हुया, जेके असांजा वॾा हुया। मुंहिंजी ॾाॾी हुन टाइम ते आई थिंक 11-12 साल जी हुई जॾहिं पार्टीशन थिया हुया। हू सिंध जी स्टोरीज़ अखाणियूं असांखे जॾहिं नंढा हूंदा तॾहिं बि ॿुधाईंदा हुया। मुंहिंजा ॾाॾी लाड़काने मां हुया, पर हुननि जी घरु हूंदो कराची में हूंदो हुओ। त हुननि जी जॾहिं शादी थी, या तंहिं महिल त जाम नंढे हूंदे शादी थी वेंदी हुई। 11 साल में शादी थी हुई मुंहिंजी ॾाॾी जी। ऐं मुंहिंजा ॾाॾा तंहिं महिल पुलिस फोर्स में हुया। तंहिं महिल पार्टीशन खां पोइ हो जंहिं महिल आया त राजकोट में आया। पहिरियों राजकोट में मुंहिंजा ॾाॾा पुलिस में कमु कंदा हुया। हुन खां पोइ हो शिफ्ट थिया अहमदाबाद धुलिया खां पोइ हिते उल्हासनगर, जेको तंहिं टाइम ते रेफ्यूजी कैंप हूंदो हुयो, हुन ते अची करे हिते वञी करे सेटल थिया। स्टार्टिंग खां सभु कुझु पंहिंजो कमायूं, जेको घर खां वठी हुतां सिर्फ़ु हुतां कुझु न खणी आया हुया, जस्ट बसि कपिड़ा ई खणी, कपिड़ा बि न, सिर्फ़ु ॿार ईअं ई हली आया हुया। सभु हुननि स्टार्टिंग खां फ्रॉम द स्क्रैच पंहिंजो वजूद ठाहियो, पंहिंजी आइडेंटिटी ठाही, ऐं हुननि जे करे अॼु असां हिते आहियूं तव्हांजे साम्हूं जेके ॻाल्हाए था सघूं। मुंहिंजा नानाणा सखर मां हुया। हुन मां बि आई थिंक मुंहिंजी नानी शायदि साहित्य में हुई, मूंखे एतिरो आइडिया, पर मुंहिंजे एतिरा ख़बर आहे कि मुंहिंजा नानाणा सखर मां आया हुया। त उन्हनि जी मम्मी छाकाणि हिते आई हुई, त उन्हनि जी स्टोरीज़ मूंखे ख़बर कान्हे। मां जाम नंढी हुअमि जॾहिं मुंहिंजी नानी या नाना गुज़ारे विया, त हुननि सां मां वधीक टाइम स्पेंड न करे सघियसि। मुंहिंजो जेतिरो बि वधीक मूंखे नंढे हूंदे खां मुंहिंजी ॾाॾीअ पालियो हुयो। ऐं हू तंहिं टाइम ते मतिलबु जाम वॾी सूफ़ी सिंगर हुई मुंहिंजी ॾाॾी। हू जाम प्रोग्राम्स कंदी हुई नागपुर, हिते बालाघाट, रायपुर, जलगांव जे संतनि सां, जाम सूफ़ी संतनि सां मुंहिंजी ॾाॾी जाम जुड़ियल हुई। त हुन हिसाब सां असांखे जाम आखाणियूं ॿुधाईंदी हुई नंढे हूंदे। त हर हिकु जेके बि हाणे अॼुकल्ह असां त्योहार कयूं था त ॿुधाईंदी हुई छो था कयूं, छा हिन जो मायने आहे। त हुनजे करे असांखे थोरी घणी महत्वता जेकी असांजे त्योहारनि जी हुननि जे वजह सां ई ख़बर आहे। मुंहिंजी दादी जो नालो पार्वती तोलानी हुयो, पर सभु हुनखे चवंदा हुआ दादी पारी। त उहो दादी पारी जे नाले सां जाम फेमस हुई। ऐं हुननि जो जाम वॾी सूफ़ी कलाम जाम ॻाईंदी हुई, सिंगर हुई। ऐं हुननि जो हिकदमि पर्सनालिटी पंहिंजी हुई कि उहो हिकदमि वाइट साड़ी पाईंदी हुई, चोटो कंदी हुई। त बिल्कुलु उहो हिकदमि स्टार्टिंग खां जॾहिं खां हुननि शुरू कया प्रोग्राम्स करणु, एंड ताईं उहो हुननि जी पहचान थी वई कि वाइट साड़ी में जेके दादी ईंदा आहिनि। हे मुंहिंजी ॾाॾी जो न जाम जवानी जो फ़ोटो आहे, जाम यंग आहिनि, बट ही शायदि तंहिं टाइम ते बि प्रोग्राम्स कंदा हुया। बट ही मुंहिंजो जाम पुराणो फ़ोटो आहे हुननि जो। एंड मुंहिंजा एक्चुअली मूंखे पिटारो मुंहिंजी न ॾाॾी जो हिकदमि मिलियो आहे कि एतिरा फ़ोटोग्राफ्स आहिनि असांजे। हे फ़ोटोग्राफ मुंहिंजी ॾाॾी जे बचपन जो आहे। हीअ मुंहिंजी ॾाॾी आहे। एंड असां अगरि ॾिसूं त ही फ़ोटो बि 15 मार्च 1941 जो फ़ोटो आहे, पार्टीशन खां पहिरियों। जॾहिं मुंहिंजी ॾाॾी ॾिसो त हिकदमि नंढा आहिनि, हो पंहिंजे मम्मी पापा, चाचा चाची, मतिलबु मासी ऐं चाची ॿई हुया, सभु गॾु रहंदा हुया। ऐं हे हुननि जी वॾी भेण आहे ऐं हुननि जा नंढा भाउर आहिनि। So this is like gold treasure for me. मूंखे सिंधी खाधे जे लाइ मतिलबु एक्चुअली जॾहिं मां वॾी पई थियां त सिंधी खाधे जी ऑनेस्टली कोई महत्वता ख़बर न हुई असांखे। असां लाइ इहो घर जो खाधो आहे, घर में इहो ई ठहंदो आहे। असां जॾहिं स्कूल में टिफ़िन खोलींदा त सभु ऑलमोस्ट सिंधी न त कोकियूं ई निकिरंदियूं सभिनीनि जे दॿनि में। सभु लॻंदो कि खाधा इहा ई आहिनि। हिकु ॿ आई थिंक मुंहिंजे स्कूल टाइम ते महाराष्ट्रियन या पंजाबी न, पर हो बि सिंधियुनि सां रही करे हुननि जा पैलेट्स बि उअं ई थी विया हुया। त मुंहिंजे लाइ जॾहिं मां वॾी पई थियां त सिंधी खाधो एतिरो कुझु न हुई। इट्स लाइक सेल फुल्का छा आहे, इट्स नॉर्मल असांजो नाश्तो आहे, कोकी नॉर्मल आहे। बट जीअं जीअं असां वॾा थियनि, जीअं मां ट्रैवल करणु चालू कयो पंहिंजे जॉब लॻण खां पोइ, जीअं मां ट्रैवल करणु चालू कयो तॾहिं मां ॾिठो कि इट्स लाइक जाम कुझु कुज़ीन, खाधा ॿिया बि जाम ॿाहिरि आहिनि, कुज़ीन्स जाम कुझु आहे। एंड इट्स अ वास्ट कल्चर। ऐं हुन में असां छाकाणि त हुन मां जेको खाधो खाऊं था त असां टेकन फॉर ग्रांटेड खयूं। जॾहिं मां मुंहिंजो प्रोफेशन चेंज कयो एज़ अ शेफ़, तॾहिं वञी करे मूंखे अप्रिशिएट थियो कि असांजा खाधा केतिरा हिस्टोरिकल आहिनि, केतिरा अलॻि आहिनि ॿियनि कुज़ीन्स खां। ऐं इन धीरे धीरे
हे शायदि किथे ग्लोबली कंहिंखे माण्हुनि खे ख़बर कान्हे, एक्सेप्ट अगरि जॾहिं सिंधी खाधो असां चऊं था त दाल पकवान कोकी या साई भाॼी जे अलावा माण्हुनि खे ॿियो कुझु आलू टूक जे अलावा ॿियो कुझु वधीक ख़बर कोन्हे। तॾहिं मूंखे लॻो कि असांखे ईअं कुझु सिंधी खाधे जो करणु खपे। ऐं नंढे हूंदे जो अगरि यादूं असां ॻाल्हायूं त मुंहिंजे हिकु जाम पर्टिकुलर यादि आहे कि मुंहिंजी दादी पापड़ घर में ठाहींदा हुआ। घर में सुबुह 5 बजे उथी करे अटो ॻोहींदी हुई ऐं पापड़ पचाइणु चालू कंदी हुई कि जीअं असांजे स्कूल वञण जे टाइम ते हुन जा पापड़ थी वेंदा सुकंदा। असांखे हूंदो कि सुकाइण जे लाइ पहिरों ॾियणो पवंदो, छाकाणि त तंहिं महिल पधर हूंदा हुआ त असां पहिरों ॾींदा हुआसीं पापड़ सुकाइण कि हुते कुझु ॿिया कोई जानवर या कुझु अची करे ख़राबु न कनि। त इहे मुंहिंजी जाम मेमोरीज़ आहिनि। मुंहिंजी ॾाढी कुटी बोरी जाम सुठी ठाहींदी हुई मुंहिंजे पप्पा जे लाइ। मालपुआ जाम सुठा ठाहींदी हुई। मूंखे उहे सभु बि ठाहिणु खपे। बट अॼु जेके मां शयूं ठाहियूं आहिनि, मां ठाही आहे सिङर जी मिठाई, जेकी हिकु आइकॉनिक मिठाई आहे असां सिंधियुनि जे लाइ। कि असां सेव जेकी आहे न, असां नमकीन शइ जो बि मिठो ठाहे छॾियो आहे। वेरी हम्बल सिंपल, पर फ्लेवर एतिरो फ्लेवर जेको आहे उहो जाम आइडेंटिकल आहे। छाकाणि त ऑफकोर्स बेसन आहे त इहे ॼणा जॾहिं पहिरियों खाईंदा आहिनि त चवंदा आहिनि मोतीचूर जो लड्डू वांगुरु आहे। कंहिंखे कुझु सम्झ में न ईंदो आहे कि कंहिंमां ठहियल आहे। पोइ जॾहिं असां सेव चवंदा आहियूं त सभिनीनि में ईअं थींदो आहे सेव जी बर्फ़ी छा हूंदी आहे, जंहिंखे ख़बर न आहे। अॼुकल्ह थैंक्स टू यूट्यूब सीरीज़ या वीडियोज़ जेके ठहनि था, चङनि ॼणनि खे सेव बर्फ़ी या सिङर जी मिठाई जे बारे में ख़बर आहे। ऐं जेका ॿी जेकी मां अॼु ठाही आहे उहो मेथी पालक जी निजी मेथी पालक जी असां भाॼी ठाहींदा आहियूं, जेकी एक्चुअली मच्छी सां गॾु जाम सही वेंदी आहे। मतिलबु मेथी मच्छी चवंदा आहियूं, पर अॼु मां उहो ठाही आहे बिहनि सां गॾु। हुनखे अॼु वेजिटेरियन वर्जन ॾिनो आहे कि असां बिह, छाकाणि त बिह बि सिंधी कल्चर सां जाम जुड़ियल आहिनि, जबकि बिह कश्मीरी कल्चर सां बि जाम जुड़ियल आहिनि। नदरू चवंदा आहिनि जेके, असां त बिह चवंदा आहियूं। पंजाबी भैं चवंदा आहिनि। त दिस इज़ लाइक फूड जेका असांखे जेके सभिनीनि खे जोड़नि था पिया, उहो सभु असांजी यादूं जेके जोड़नि था पिया, त उहो सभु मां ॾेखारण जी कोशिशि कई आहे। प्रोफेशनली जॾहिं मां शेफ़ जो कमु चालू कयो एज़ अ पैशन, तॾहिं मां सिंधी फूड में एतिरो न आयमि, छाकाणि त मुंहिंजे जीअं चयो त कम्फर्ट फूड असांजे लाइ घर जो खाधो हुयो। पर जीअं जीअं मां पहिरियों बि चयो, इट्स जस्ट बीइंग रेपिटेटिव, बट जॾहिं मां ट्रैवल करणु लॻमि त ख़बर पई कि महाराष्ट्रियन फूड जे खे बि एक्सपोजर आहे, राजस्थानी ऐं गुजराती फूड खे बि एक्सपोजर आहे। बट सिंधी खाधे जे बारे में कुझु एतिरो एक्सपोजर न आहे। जीअं दुबई जहिड़ी जॻह जिते सिंधी जाम रहंदा आहिनि त हुते ख़बर आहे, बट यूरोप में ज़ीरो, US में बिल्कुलु बि एतिरी आइडिया कान्हे सिंधी फूड जी। त मूंखे लॻो कि मूंखे बिकॉज हाणे मुंहिंजो पैशन बि आहे, ऐं बिकॉज मां उल्हासनगर में पलियल बढ़ियल आहियां, त दिस इज़ जेको खाधो आहे उहो मुंहिंसां जुड़ियल आहे। इट्स द सोल फूड। त अगरि मां हुनखे पंहिंजे पैशन सां गॾु जुड़ां थी पई त हिन खां वधीक बेटर कुझु बि नथो थी सघे। बट जॾहिं मां हिन बारे में ॻाल्हाइणु चालू कयो त सभिनी इहो चयो कि सिंधी खाधे में छा आहे, कुझु बि कान्हे, 2-4 शयूं आहिनि, हुन जे अलावा ॿियो कुझु बि कान्हे। पर जॾहिं मां रिसर्च करणु चालू कई कि भाई असांजे हिन जे अलावा ॿियो छा छा आहे, जीअं सेयल भाॼी अलॻि आहे, दाग अलॻि आहे, हुन जे बारे में केरु ॻाल्हाए नथो पियो। जस्ट जेके मेन शयूं आहिनि हुननि खे ई जाम वधारो थो मिले पियो, हाइप थो मिले पियो, बट जेके अंडर रेटेड शयूं आहिनि हुननि जे बारे में कोई बि नथो ॻाल्हाए। तॾहिं मां चालू कई रिसर्च, माण्हुनि सां ॻाल्हाइणु। जीअं सिंध में शिकारपुरियुनि जी कढ़ी ठाहिण जी टेक्निक अलॻि आहे, लाड़काने ऐं साहिती सखर वारनि जी अलॻि आहे। जाम अलॻि अलॻि तरीक़े जूं कढ़ियूं आहिनि। सिर्फ़ु हिकु जेके असां सिंधी कढ़ी ठाहींदा आहियूं उहो बि न, टमाटे जी कढ़ी बि थींदी आहे, कि बूंदी हुन टमाटे जी कढ़ी में बूंदी बि विझी करे खाईंदा आहिनि। अलॻि अलॻि कढ़ियूं आहिनि, जिते जिते सिंध में जिते छा अवेलेबल हूंदो हुन हिसाब सां विझी करे कढ़ी ठही वेंदी हुई। त मूंखे लॻो कि हिन खे हाणे जाम ज़रूरत आहे कि मूंखे अञा हुन में वञी करे मिलां। तॾहिं मां माण्हुनि सां मिलणु चालू कयो, ॻाल्हाइणु चालू कयो, जाम स्टोरीज़ ख़बर पयूं, हुननि खे मां मुंहिंजी स्टोरीज़ सां गॾु जोड़ियो। त हीअं कंदे कंदे जॾहिं मां पंहिंजो फर्स्ट पॉपअप कयो त मूंखे जहिड़ो रिस्पॉन्स मिलियो, इट वॉज लाइक कि हा हीअ शइ खपे। मतिलबु असां ईअं ई चई करे न कि सिंधी खे एकदमि एक्सक्लूड न करे सघंदा आहियूं कि जंहिंजी वैल्यू कान्हे। माण्हुनि खे अॼुकल्ह एक्सपेरिमेंट करे उहो जाम क्यूरियस थींदा आहिनि कि सिंधी खाधो आहे छा। त उहो असांजी ज़िम्मेदारी आहे। मूंखे लॻंदो आहे कि हीअ मुंहिंजो हिकिड़ो नंढो तरीक़ो आहे टू कॉन्ट्रीब्यूट कि मां करे सघां त असां पंहिंजे जेके सिंधी ॿोली खे माण्हू चवनि था पिया कि हिन सां लुप्त थी वञे,
तीअं सिंधी खाधो बि लुप्त न थिए, त उन तरफ़ां मुंहिंजी कोशिशि थींदी कि मां सिंधी खाधो ठाहींदी रहां, सभिनीनि खे खाराईंदी रहां। अगरि तव्हांखे अहिड़ी ॿियूं बि सिंधी स्टोरीज़ ॼाणणियूं आहिनि ऐं सिंध जे बारे में ॿियो कुझु ॼाणणो आहे त प्लीज़ हिन खे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, जीअं त वधीक खां वधीक माण्हुनि खे ख़बर पए कि असांजी सिंधी ॿोली, सिंधी खाधो, सिंधी कल्चर केतिरो 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 रिच आहे। ऐं हा, किथे वञिजो न, मुंहिंजे सिङरे जी मिठाईअ जो वीडियो अचेव थो ॿिए हफ़्ते, हुनखे बि ज़रूरु ॾिसिजो। जय झूलेलाल।